न्यू सईदाबाद में अल मदद रार जे चीफ मारूफ समाजी शख्सियत नामवर मोटिवेशनल स्पीकर शेख आतिफ अहमद न्यू सईदाबाद लॻ ॻोठ कलंदर बख्श खोसो जी बाहि मुतासिरीन जी मदद लाइ पहुची वियो। अल मदद रार जे चीफ जी हिदायतनि ते न्यू सईदाबाद जे अॻवान ज़ाहिद काका बाहि मुतासिर ॻोठाणनि वटि पहुची संदन सहायता कई। ज़ाहिद काका मुख्तियारकार सईदाबाद, आफ्ताब जमाली सिविल सोसाइटी न्यू सईदाबाद जे चेयरमैन अब्दुल वाहिद उमरानी, अता मोहम्मद खोसो ऐं डॉक्टर गुलाम मुर्तज़ा खोसो बाहि मुतासिर 6 पोरियतनि में शेख आतिफ पारां मोकिलियल खाधे पीते जे सामान कटा विरहाया, जॾहिं त सड़ी फौत थी वियल मासूम न्याणी जे वालिद सदाम खोसो जी माली मदद पिणु कई वई। उन मौके ते ज़ाहिद काका ऐं ॿियनि अॻवाननि चयो त इंसानियत जी ख़िदमत अफ़ज़ल तरीन अमल आहे। अल मदद रार जे चीफ शेख आतिफ खे जस हुजे, जंहिं सईदाबाद जे बाहि मुतासिर ॻोठाणनि जी सार लधी संदन भरपूर मदद कई। साहिब हैसियत माण्हुनि खे अपील आहे त मिसकीन पोरियतनि जा अझा सड़ी विया आहिनि, संदन घरनि जी तामीर लाइ पोरियतनि जी मदद कई वञे।